सिंध टीवी न्यूज़ जी सॾ ते समूरी सिंध जियां नबीसर रोड में भी सखावती रंग निखरी पिया। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सरे हेठि सिंधी अदबी संगत ऐं मेहरण एजुकेशन पारां सिंधी सखाफती ॾियारे जे हिकु मुनासिबत सां मुशाइरो ऐं महफ़िल ऐं मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़द कयो। प्रोग्राम में इलाइक़े जे शाइरनि सुगड़नि अदीबनि शेरनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। शाइरनि नखोर शाइरी ॿुधाए महफ़िल में वाह वाह कराए छॾी। न्याणियुनि खे तालीम जेका आहे उहा बिल्कुलु बराबरी जी बुनियाद ते जीअं असांजा नौजवान तालीम हासिल कनि था ईअं असांखे घुरिजे त न्याणियुनि खे बि तालीम ॾियूं। अजरक पाए ॾाढा ख़ुशि आहियूं, पर असांखे अफ़सोस इहो थिए थो कि असांजी सिंध धरती ते जेके अहिड़ा जियाला रहनि था सिंध जे न्याणियुनि सां ज़ुल्म कनि था। हक़ीक़त मञीदा त कुझु ॾींहं अॻे जेके वाक़िया फेसबुक ते ॿुधूं था, टेलीविज़न ते ॿुधूं था, उहे वाक़िया ॿुधी असांजी दिलि जेका आहे रत जा ॻोढ़ा रोए थी। असां औरतुनि खे कीअं हक़ ॾियूं, पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे माइरुनि जो कहिड़े तरीक़े इज़त करियूं। औरत वॾी अज़ीम हस्ती आहे। सिंध जेका प्यार मोहब्बत अमन जी धरती रही है, रवादारी जी धरती रही है ऐं सकाफ़त ॾियारो ऐं सम्झां थो उन्हनि जी हिकिड़ी कड़ी आहे जिते सभु माण्हू मज़हब, ज़ात, रंग, नस्ल जेको त सभु विसारे ऐं पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त खे उजागर कयूं था। सिंध टीवी ऐं जे प्लेटफॉर्म तां जेको हीउ ॾियारो मल्हाइबो वञे, असां अलावा असांखे पंहिंजे न्याणियुनि जी तालीम खे बि अॻियां सोचणु खपे। जीअं त न्याणियूं पढ़ंदियूं, सिंध पढ़ंदी त सिंध वधंदी। सकाफ़त सां तमामु घणे में घणी मोहबत आहे ऐं उन जे करे मुशाइरे में ऐं शाइरी में जेकी कुझु असां चवंदा आहियूं लफ़्ज़, उहे असांखे आथत ऐं अहसास ऐं मोहबत ऐं प्यार ऐं सकाफ़त जो जेको आहे सो ॾियारे में ख़ुशी थींदी आहे। अशोक कुमार खत्री, सिंध टीवी न्यूज़, नबीसर रोड।